नाज़रीन, जमाल शाह में कणक जो बंपर फसल लही वियो है, पर हिन महिल ताईं सरकारी सतह ते कणक ख़रीदारी लाइ सेंटर खुली न आहिनि सघिया, जंहिं करे आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे अली गौहर महर जी ही रिपोर्ट। जमाल शाह उन भर पासे में कणक फसल तैयार थी नऊ मार्केट में अची वियो आहे। अञा जमाल शाह शहर में सेंटर न खुलियो आहे। उन हवाले से आबादगार खां पुछंदासीं हिननि जो छा चवणु आहे। हींअर कणक जेको आहे सो असांजी लही चुकी आहे, पर गवर्नमेंट जे तरफ़ां को बि हिते सेंटर न खुलियो आहे। ॿिए हंधि खुली आहिनि, पर जमाल शाह ते को बि सेंटर न खुलियो आहे। हिते वापारी आहिनि जेको आहे सो सस्ते अघ ते जेको आहे सो कणक वठी ऐं पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे ऐं जेको आहे सो वठी रहिया आहिनि। पर असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त जो आहे सो बराए महिरबानी हिते बि हिकिड़ो सो जल्द जल्द सेंटर खोलियो वञे त जीअं असां पंहिंजी कणक सुठे अघ में विकिरो करे सघूं। असां वटि हिते अञा ताईं सेंटर न खुली सघियो आहे ऐं बारदानो बंदि आहे। जेकॾहिं उहे शयूं हुजनि त असांजा जेके आबादगार आहिनि उहे सुठे अघ में अन बि ॾियनि ऐं पछाड़ी में जेको आहे सो भला हींअर खपाइनि था त वरी पछाड़ी में भला उहे वरी कुझु फ़ाइदो त वठनि, उहा शइ न आहे। असांखे गवर्नमेंट खे अपील आहे त हिते जेको आहे सेंटर जल्द में जल्द खोले ऐं बारदानो जेको आहे सो ॾिनो वञे त जीअं हिते जा जेके आबादगार आहिनि उन्हनि जी बेचैनी ख़तमु थिए। त सॼी सिंध जी जमाल शाह में बि कणक जो फसल बिल्कुलु तैयार आहे ऐं हिते जेको आहे जमाल शाह शहर में हर साल जेको आहे ख़रीदारी सेंटर हुकूमत पारां खोलियो थो वञे, पर हिन साल ख़रीदारी सेंटर न खुलण जे करे असां जेको आहे हितां जे पेढी जे वापारियुनि खे 1700 खां 1750 रुपया फी मण जेको आहे पंहिंजो कणक विकिरो करे रहिया आहियूं। असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त बिना कंहिं देर जे जमाल शाह शहर में ख़रीदारी जो सेंटर खोलियो वञे जीअं असां पंहिंजे कणक जो फसल मुनासिब रेट ते विकिरो करे सघूं। कैमरामैन अमजद उमर सां गॾु अली गुल महर, मेहरान टीवी न्यूज़, जमाल शाह।